नाज़रीन, सखर भरिसां बबरलोई बाईपास ते पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि एहतिजाजी धरणो हयो आहे, जंहिं सबब ट्रैफ़िक मुअत्तिल थी वई। इन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर इनायत भट्टी। जी इनायत, तफ़सीलात खां आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध अंदर पानी की शदीद खोट खिलाफ बबरलो बाईपास में समाज अगवान मैडम शाइस्ता खोसो जगवाणी में सभी आबादगारनि हथनि में प्ले कार्ड खणी करे एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। धरणे सबब सिंध पंजाब जे विच में जेके समय गाॾियूं आहिनि जूं कतारूं लॻी वयूं आहिनि। उन मौक़े ते आबादगार अगवान मैडम शाइस्ता खोसो ॻाल्हाईंदे चयो त पंजाब हुकूमत हमेशह सिंध सां माटेली माह वारो सलूक कयो आहे, जंहिंजे करे पाणीअ जी इंतहा जेका शदीद खोट पैदा थी वई आहे। हिन जो चवणु हुयो त अफ़सोस आहे जो पाकिस्तान पीपुल्स पार्टी पंहिंजी मालिकी करण बदिरां पंजाब जी कमदारी करे रही आहे। सिंध अंदरि ॿासर वॾेरनि खे पाणी ॾिनो पियो वञे, जेके ग़रीब आबादगार आहिनि उहे पाणी जे ढुक लाइ बि परेशान आहिनि। इनायत, तव्हांजी महिरबानी।